ये पुछिया खां बरसात पड़ी बहु थी असां पोइ पढ़ियूं उसी तरह असांजी ॻाल्हि मानी असांखे कहिड़ी ॿधे सुबुह जो मौलवी ॾिनी त कहिड़ी ॿधी पियो थिए ऐं तंहिं करे जो हाजी सुलेमान असां ॻाल्हि की चइबो आहे हा फिकर न हाणे जे ई वॾो फसाद कंदा पुलिस जो कंदा तव्हां वञा थो बाक़ी आहियूं हिते में किथे उते छोड़जाम बाक़ी असांखे ॾिनी जेको हेर टांको पियो आहे वातावरण हितां हाजी सुलेमान असांखे इहो लवारो ऐं पिंडो ॾामे ते हाणे पुलिस जो चयूं की फलो अथई की आऊं मां हाणे उते विच में छोड़जाम अदा असीं वॾासीं से अची हेठि सर में जराड़ी असांजी मानी टेड़ी ॿधी पियो हाणे त असीं मानी पियूं असां मानी छोड़ी मुंहं में रखी त तेॾी हेॾा मींहुं वठो असांजे पासे से ॻोह तेरी पसंदि में घणी हुई हीअं ॻोह जेको बंदा थड़ पियो जीअं ॾिठो थी भॼो त मां पिया बदिले मानी वरी था थी भॼो से कंडे वटि राति जो मानी भाई मौलवी जे पुठियां नमाज़ पढ़ी बरकात तो छोटो जालो जालो बुत जो छोटो हाँ जालो माण्हू छोटो याद है इते पढ़ियूं होॾां दिल्ली में हिन हेर लिखियो रही हुई ॻाल्हि हुते पंहिंजे में मके में 53 जो हंजो इन मौलवी अब्दुल हक दारवी इहो ॾिठो ही ॾखिण वारा जालो माण्हू मच्छी ॾारी वारो हूंदो ॾखिण वारा बैतुल्ला खे वेंदो कुर्सी जी तकरीर कंदो मौलवी अब्दुल हक दारवी इहो मूं ॾिठो 53 जो चई आयो भाई जिते जैन बीठे अॼु तो बाफ़ी तो पावट मानी पर गई मोहम्मद शरीफ जी को मौलवी हां मोहम्मद शरीफ पाकिस्तान जो हिते बि चलो है हिते बि चलता जो वठो समझ लगे तो छापो हमारे छापे पे तारीखी खासी ॻाल्हियूं करे यूट्यूब ते सारी दुनिया में वीडियो वेंदो